जी नासिन गोसपुर खां वाक़े अहम ख़बर ॾियो। गोसपुर में 5 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा थी वियल लाड़काणे वासी 4 ॼणा मोबाइल पुलिस मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराया विया आहिनि। 5 ॾींहं अॻु ॻोठ दड़ी संदराणीअ वटां 4 ॼणा अगवा थी विया हुआ। पुलिस रिज़वान नारे जो रजब सोलंगी, मसूद सोलंगी ऐं ॿियनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। ख़बर वाक़े ॾियूं पिया। गोसपुर में 5 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा थी वियल लाड़काणे वासी 4 ॼणनि खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। ख़बर वाक़े ॾे रहिया आहियूं। 5 ॾींहं अॻु ॻोठ दड़ी संदराणीअ वटां 4 ॼणनि खे अगवा कयो वियो हो। पुलिस रिज़वान नारे जो रजब सोलंगी, मसूद सोलंगी ऐं ॿियनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। ख़बर वाक़े ॾियूं पिया। गोसपुर में 5 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा थी वियल लाड़काणे वासी 4 ॼणनि खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। 5 ॾींहं अॻु ॻोठ दड़ी संदराणीअ वटां 4 ॼणा अगवा कया विया हुआ। पुलिस रिज़वान नारे जो रजब सोलंगी, मसूद सोलंगी ऐं ॿियनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे।